अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन क़ालू सुब्हानका ला इल्मा लना इल्ला मा 'अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा वरज़ुक़नी फ़हमा। अल्लाहुम्मा तहिर क़ल्बी मिनन निफ़ाक़ व लिसानी मिनल कज़िब व अमली मिनर रियाअ फ़इन्नका तअलमु ख़ाइनतल अ'युन वमा तुख़फ़ी सुदूर बिजाहिन नबिय्यिल आमीन सल्लल्लाहु तआला अला मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वकज़ालिका जअलनाकुम उम्मतन वसता। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। या साहिबल जमाल व या सय्यदल बशर मिन वजहिकल मुनीर लक़द नुव्विरल क़मर ला युमकिनु सनाउ कमा कान हक़्क़ुहु बअदज़ खुदा बुज़रिग़्तु क़िस्सा-ए मुख़्तसिर। अवल तारीफ़ उनजी जिन जोड़ियो ही जहान नवाज़े निअमतन सां कयाईं अणगणिया एहसान। बनाए अशरफुल मख़लूक़ात वेतर वधायाईं शान। कोई सच चयो सुबहान फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। तमाम हम्द ऐं सना खां बाद मो नाचीज़ हकीर अल्लाह तबारक व तआला जे पाक कलाम क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मां ॿिए पारे मां सूरह बक़रा जी हिक आयत सगोरी जो मुख़्तसर हिस्सो तिलावत करण जो शर्फ़ हासिल कयो आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे तुफ़ैल मो नाचीज़ हकीर खे हिन मुख़्तसर टाइम में जो ख़तीब साईं जन अचण वारा आहिनि असांजी कहिड़ी मजाल आहे जो उन्हनि जे अॻियां ॻाल्हायूं। दोस्तनि कुझु हुकुम कयो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान अक़दस में कुछ कलिमात चवण जो अवां जे अॻियां अल्लाह ताला मूंखे शर्फ़ बख़्शियो आहे। दुआ करियो त जेको कुछ आयत जो मुख़्तसर हिस्सो मो तिलावत कयो आहे रब करीम जी ज़ात बाबरकात कमा कान हक़्क़ुहु मूंखे इन मुख़्तसर हिस्से जी सही मफ़हूम में सम्झाणी। तव्हां प्यारी जमायत के अल्लाह ताला मूंखे सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां ऐं असांखे अल्लाह ताला हक़ ऐं सच खे ॿुधी करे इन जे मथां दिल जी गहराइयुनि सां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहि व तवक्कलतु अलल्लाहि व हुवल अलियुल अज़ीम। मोहब्बत सां सलात शरीफ। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह।
अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अलैका या खातमन नबिय्यीन। अल्हम्दुलिल्लाह असां तवां सरकारी दो आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वालैहि वसल्लम जी आमद की खुशी में जिन महफिल में शरीक आहियूं निस्बत रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम की आमद की खुशी के सिलसिले में ही ॻोठ वारन आशम जत वारन महफिल मुनक़द कई है। अल्लाह ताला उन्हनि जी महफिल पंहिंजे बारगाह इलाही में क़बूल फरमाए। असां ऐं तव्हां सभिनी जी हाज़िरी रब पाक पंहिंजी बारगाह इलाही में कबूल मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। आउं इन आयत के मुतालिक़ चंद ॿ टे मारूज़ात तव्हां जे अॻियां पेश कंदुसि। कुरान करीम में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद बयान फरमायो व कज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसता व कज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसता। अल्लाह फरमाए तो असां बनायो है तव्हां उम्मत के विच वारी उम्मत, दरमियानी उम्मत, विच थरी चाल वारी उम्मत। वसता जो लफ्ज़ विच जे लाइ ईंदो आहे, दरमियान जे लाइ ईंदो आहे। यानी अल्लाह ताला फरमाए पियो व कज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसता, असां तव्हांखे विच वारी उम्मत बनायो। छाजे लाइ तकूनु शुहदा अलन नास व यकून रसूल अलैकुम शहीदा। अल्लाह जो कुरान तो फरमाए असां तव्हांखे उम्दा उम्मत बनायो, बेहतरीन उम्मत बनायो, विच थरी उम्मत बनायो। इन जे लाइ जो तव्हां माण्हुनि जे मथां शाहिद थींदा। पूरा अंबियाए किराम क़यामत जे ॾियारे रब करीम जे हुज़ूर में हाज़िर हूंदा, उन्हनि जो उम्मतूं उते हाज़िर हूंदियूं। सभिनी खां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पुछंदो फलाणी उम्मत तव्हां वटि मुंहिंजो नबी आयो, उन तव्हांखे तबलीग कई त उहो उम्मतूं इनकार कंदियूं, असां वटि को बि नबी कोन आयो हो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे तरफ़ां जॾहिं उम्मत मुहम्मदी यानी असां ऐं तव्हां उम्मत मुहम्मदी अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह ताला जे तरफ खां हुक्म थींदो तव्हां इन्हनि ते शाहिदी ॾियो, तव्हां इन्हनि ते शाहिदी ॾियो। क़ुरान पे फरमायो वलितकुनु शुहदा अलन नास, जॾहिं असां ऐं तव्हां उम्मत मुहम्मदी शाहिदी ॾींदी ऐं मौला हे कूड़ा आहिनि, वाकई तुंहिंजा नबी आया हा ऐं इन्हनि तबलीग कई है, पर हे बनी इसराइल, हे ईसाई, हे फिलाणा जेके भी उम्मतूं जेके अॻे आयूं आहिनि इहे सभु इनकार पियो कनि, इहे ग़लति पिया ॻाल्हाइनि। इन्हनि जे मथां नबी आया हा तो मोकिलिया हा। क़ुरान तो फरमाए वमा कुन्ना मुअज़्ज़िबीना हत्ता नबअस रसूला। अल्लाह जो कुरान तो फरमाए असां तेस ताईं कंहिं क़ौम के अज़ाब कोन कंदा आहियूं जेस ताईं पंहिंजा सुहिणा नबी पंहिंजा पैगंबर मोकिले हुज्जत पूरी न करियो, तेस ताईं अज़ाब करण को रब जे शान जे लाइक़ कोन्हे। तेस ताईं उन कौम ते अज़ाब करण वो रब जे शायान शान कोने आहे। वमा कुन्ना मुअज़्ज़िबीन हत्ता नबअस रसूला, जेस ताईं आऊं पंहिंजा रसूल न मोकिलिया, उन्हनि ते वञी मुंहिंजो आयतूं न पढ़नि, मुंहिंजो पैगाम न पुॼाइनि, ऐं पैगाम न पुॼंदो त उन्हनि ते अज़ाब कीअं थींदो, मुंहिंजे रब जे शान जे लाइक़ त कोन्हे। रब फरमाए थो असां उन्हनि ते अज़ाब कोन कंदा आहियूं। पोइ जॾहिं उम्मत शाहिदी ॾींदी यानी उम्मत मुहम्मदी, जॾहिं असां ऐं तव्हां उम्मत मुहम्मदी जो शान केॾो वॾो आहे। दुनिया में को माण्हू कंहिंखे को कारीगर वणंदो आहे, कंहिंखे को मौलवी वणंदो आहे, कंहिंखे को हाफ़िज़ वणंदो आहे, कंहिंखे को कारी वणंदो आहे, कंहिंखे को सेठ वणंदो आहे, कंहिंखे को उस्ताद वणंदो आहे, कंहिंखे को शागिर्द वणंदो आहे, उहो उनजी तारीफ़ कंदो आहे। पर असां ऐं तव्हां रब खे वणी विया आहियूं जो रब असां ऐं तव्हां उम्मत मुहम्मदी जी तारीफ़ कई। रब तारीफ कई है, केड़ी तारीफ रब फरमाए दो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास, तव्हां त भली उम्मत है। भला छो थे आयो जो असां में भलोड़ नबी आयो, भलो अल्लाह जो रसूल आयो, जंहिंजी खुशी में अॼु असां ऐं तव्हां शरीक आहियूं, उन भले नबी जे करे असां भली उम्मत आहियूं। हाणे अॻिते जॾहिं असां ऐं तव्हां उम्मत मुहम्मदी जॾहिं उन्हनि क़ौमनि जे मथां शाहिदी ॾींदी तॾहिं थींदो हीअं आहे, जॾहिं कंहिंजे मथां को शाहिद वेंदो आहे जेको जवाबदार हूंदो आहे उनखे ॻाल्हाइण जो हक़ अख्तियार हूंदो तीअं आहे या कोन्हे। कोर्ट में आर्ग्यू थींदा आहिनि, दलील थींदा आहिनि, पोइ जवाबदार पंहिंजे तरफ़ां वकील कंदो, तीअं आहे या कोन्हे। उते त पोइ उहे ॿियूं उम्मतूं चवंदियूं मौला हीअ कहिड़ी शाहिदी आहे, हे त असां खां पोइ आया, असां अॻु में हुआसीं, हिननि त असांजो ज़मानो ई कोन ॾिठो, हे असां ते कीअं शाहिद पींदा, हिननि जी शाहिदी कीअं हलंदी।
हाणे अल्लाह जो कुरान तो फरमावा यकून रसूल अलैकुम शहीदा। अल्लाह ताला फरमाइंदो, अल्लाह जो कुरान तो फरमाए ऐं वो रसूल कायनात जो नबी बिनी जहानन जो सरकार असा उम्मत मोहम्मदी जी शाहिदी जे मथा ठपो मोहर लगाइंदा ही मुझी उम्मत सच्ची है, ये मुझी उम्मत सच्ची है। अल्लाह ताला जे तरफ खां वो उम्मती चवंदा यानी असा उम्मत मोहम्मदी अल्लाह ताला जे हुजूर में अर्ज कंदासी मौला हिनन जी गाल गलत है, छो असी वाकई आया हिनन खां पोए वासी पर असा में तो एड़ो नबी मोकलियो एड़ो रसूल मोकलियो जंहिंजे अचण जो मकसद अल्लाह कुरान में फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफी दलालिन मुबीन। अल्लाह जो कुरान तो फरमाए अलबत्ता तहकीक वो अल्लाह जो थोरो है इनन मोमिनन जे मथा जो मो इनन मंझा वो इनन के पंहिंजो रसूल अता फरमायो। उन रसूल जो कम केड़ो, उन रसूल जे अचण जो मकसद केड़ो, उन रसूल जी बेसत जो मकसद केड़ो, उन रसूल जी अचण जी आमद तशरीफ आवरी जो मकसद केड़ो। रब तो फरमाए यतलू अलैहिम आयातिही, तो वो मुझे नबी इनन जे मथा मुझे कुरान जो आयत नबी आयत पढ़ियो अल्लाह जे नबी पंहिंजे सहाबा के कुरान पढ़ी ॿुधायो। अॼु वो कुरान असां पढ़ूं पिया उन कुरान में उन साबिक़ा उम्मत जा अहवाल आहिनि या कोन्हे आहिनि। जॾहिं आहिनि त पोइ शाहिदी हमेशा उहा थींदी आहे सची शाहिदी थींदी आहे पूरी शाहिदी सची शाहिदी। वो सची शाहिदी तॾहिं ॾींदी जॾहिं असां अल्लाह जे कुरान खे पढ़ंदासीं असां अल्लाह जे कुरान के समझंदासीं। कायनात नबी जे अचण जो मकसद रब तो फरमाए यतलू अलैहिम आयातिही, वो मुझो नबी जे अचण जो मकसद इहो आहे वो मुझे नबी के ने जे ला धरती ते रवानो कयो तो यतलू अलैहिम आयातिही, तो हिनन जे मथा कुरान जो आयतूं पढ़े वयुज़क्कीहिम, इनन के पाक करे कुफ्र खां निफाक खां गलादत खां हिनन जी दिलन के सीनन के पाक करे वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा, ऐं वो नबी इन्हनि खे कुरान जो इल्म सेखारियो। असांजे नबी असांखे कुरान जो इल्म सेखारियो आहे या न? पंहिंजे सहाबा खे कुरान जो इल्म सेखारियो आहे या न? अल्लाह जो कुरान तो फरमा व इन कालू मिन क़ब्ल लफी दलालिम मुबीन, इन खां अॻु में जो उहे वॾी लफी लाम ताकीद जे लाइ ईंदो लफी दलाल गुमराही जे लाइ मुबीन वॾी तमाम वॾी गुमराही में। ऐं अल्लाह जो कानून रहियो जॾहिं जॾहिं जहिड़ी वॾी वॾी गुमराही आई आहे त अल्लाह ताला उन गुमराही खे ख़त्म करण जे लाइ शख्सियत ॿोड़ी वॾी मोकिली। अॻियनि उम्मतन में मुख़्तलिफ़ मामला हुआ पर जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तशरीफ़ आवरी थी कायनात जे नबी जी ज़ाहिरी दुनिया में अचण खां अॻु में ऐं हज़रत ईसा अलैहि सलाम जे दुनिया में वञण खां बाद में 5 खां 600 साल जो वक़्फ़ो हो। 600 साल में ईसाई हुआ उन्हनि बीहूं पंहिंजे जेको शरीयत में तब्दीलियों कयूं कंदे 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 इंसानियत मां निकिरी वियो। न्याणियों ज़मीन में ज़िंदा दरगोर थियण लॻियूं, ब्याज जा कारोबार आम थियण लॻा, क़त्ल गारत आम थियण लॻी। उनजो ज़िक्र अल्लाह पंहिंजे कुरान में बयान फरमायो। अल्लाह तो फरमाए वज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम अअदाअन फअल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फअस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना व कुंतुम अला शफ़ा हुफ़रतिन मिनन नार फअनक़ज़कुम मिनहा कज़ालिक युबय्यिनुल्लाहु आयातिही लिन्नासि लअल्लहुम यत्तक़ून। अल्लाह जो कुरान तो फरमाए याद करियो मो अल्लाह जी उहा नेमत केड़ी नेमत रब जी जे नेमत के शुक्राने तो अज असां तव्हां महफिल में वेठा आहियूं। उहा नेमत कायनात जो नबी उहा नेमत उन कायनात जे नबी जे पाक सीने जे मथा नाज़िल थियण वारो कुरान वज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम, याद करियो मुंहिंजी उहा नेमत जॾहिं मूं तव्हां ते उहा नेमत पूरी कई तॾहिं मौला तो उहा नेमत पूरी कई। रब तो फरमाए इज़ कुंतुम, जॾहिं तव्हां हुआ अअदाअन दुश्मन हुआ, हिक ॿिए जा दुश्मन हुआ, वेरी हुआ, भाषा कोन ठहंदो फअल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फअस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना। पोइ जॾहिं मुंहिंजी उहा नेमत पूरी थी पोइ मुंहिंजो नबी आयो, उन क़ुरान पढ़ियो, उन पंहिंजी सीरत तय्यबा सां उन पंहिंजे अख़लाक़ इख़लाक़ कामिला सां हिन धरती खे जेको सो रोशन कयो। अल्लाह ताला फरमाए जॾहिं उहो मुंहिंजो नबी आयो उहो मुंहिंजो नबी आम नबी न, या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजन मुनीरा व बश्शिरिल मुमिनीन बिअन्न लहुम मिनल्लाहि फज़लन कबीरा जे शान सां
गैबदान नबी या यूहन नबी आए गैब जो खबरों ॿुधाइण वारा नबी इन्ना अरसलनाका शाहिदा असां तव्हांखे हिननि ते शाहिद बनाए मोकिलियो क़यामत जे ॾियारे उम्मत मोहम्मद जी शाहिदी ॾींदी उन शाहिदी जे मथां ठपो लॻंदो सिग्नेचर थींदा उन असां तव्हांजी शाहिदी जे मथां जेकॾहिं आख़िरी ठपो लॻंदो काइनात नबी असां तव्हांजी शाहिदी जी तौसीक़ कंदा ही मुंहिंजी उम्मत सची ये मुझे उम्मत सच्ची है तो हेडी बड़ी फली उम्मत इन हेडी बड़ी फली उम्मत के एडो वडो शान मिलो वो असाए तवां जो कमाए पंजे शान के समझो असाए तवां पे पैदाइश के मकसद के समझो कायनात के नबी की दुनिया में अचण जो मकसद रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इन कायनात में मोहब्बतों विरहण आया है नफरतन जा बाजार बंद करण आया हुआ मोहब्बतन जा जेके से मामला खिलाइण जे लाइ आया हुआ मोहब्बतों सेखारण आया हुआ कीअं मोहब्बतों सेखारण वारा आया मोहब्बत सां सलाह शरीफ पढ़ो तव्हांखे मोहब्बत वारो वाक़ियो ॿुधायो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन